कराची जे मॉडल कॉलोनी में पुलिस जे तशद्दुद में फौत थी वियल नौजवान नवीद काका वारे वाक़े ख़िलाफ़ मक़तूल जे वारसन सियासी समाजी धुरियुनि पारां न्यू सईदाबाद में एहतजाजी मार्च कयो वियो। मार्च में शामिल सवें माण्हुनि निटहणो समेत पुराणे क़ौमी शहरा ते धरणो हयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अली ख़ान खोसो मूजिब ॻोठ इब्राहिम काका खां न्यू सईदाबाद ताईं सवें माण्हुनि 6 किलोमीटरनि ताईं मार्च कयो। एहतजाज में जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, सिविल सोसाइटी जे सरदार अयाज़ मेमन, शोएब काका, रशीद देथो, वडेरो सारंग काका, सैयद ज़मान शाह ऐं ॿियनि सवें माण्हुनि शिरकत कई। एहतजाजी मार्च के डॉक्टर नियाज़ कालाणी, सरदार अयाज़ मेमन, शोएब काका ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त कराचीअ में पुलिस गर्दी काफ़ी वक़्त खां सिर्फ़ सिंधियुनि ख़िलाफ़ जारी आहे। उन्हनि चयो आहे त मक़तूल नवीद काका खे बेदर्दी सां क़त्ल करे संदसि जिस्म ते ड्रिल मशीन सां सोराख़ करे लाश जी तज़लील कई वई आहे, जेको इंतहाई मज़म्मत जोॻो अमल आहे। उन्होंने इंतज़ामिया खां घुर कई आहे त नवीद काका जे अदालती कमीशन वसीले जांच कराए मक़तूल जे वारसनि ऐं खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुलविस पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।